मुहर्रम उल हराम जो चंड ॾिसण सां ई सॼी दुनिया समेत खोड़ा में भी या हुसैन जूं सदाऊं गूंजजी वयूं आहिनि। करबला जे मासूम शहीदनि नंढड़े अली असगर ऐं मासूम बीबी सकीना जे प्यास जी यादि ताज़ा लाइ शहर जे हर चौंक हर घिटीअ में थधे पाणी तोड़े शरबत जूं सबीलूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जिते शहरी तोड़े मुसाफ़िर सबीलूं पी करबला जे शहीदनि जी प्यास खे यादि करे रहिया आहिनि। उन हवाले सां मोमिनीन सिंध टीवी न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त करबला जो वाक़ियो पूरी काइनात में इनखे यादि ताज़ी करण लाइ वॾे में वॾो दलील जेको असां वटि आहे शिया में हींअर करार वटि, उहो प्यासे इमाम हुसैन खे माना उनखे इमाम हुसैन जी प्यास खे यादि करण खां शुरू थींदो आहे। जगह जगह ते ॾिठो वञे त सबीलूं लॻाई वेंदियूं। असांजो इमाम हुसैन अलैहिस्सलाम प्यासो ज़बह कयो ऐं असां मोमिननि खे ॿांहं पकिड़े बि इहो यादि ॾियारींदा आहियूं त बाबा हीअ मौला हुसैन जी सबील आहे। त हर साल जेको आहे इहो कारवां वार हलंदो आहे ऐं इंशाअल्लाह ता क़यामत इहो कारवां वार हलंदो। मुक़दस महीनो आहे जॾहिं यज़ीदी लश्कर अहल बैत जो पाणी बंदि कयो वियो त उन यादि में ई माना पहिरीं मुहर्रम खां 12 मुहर्रम ताईं जेको आहे त सबीलूं लॻाए ऐं मौला हुसैन जी यादि खे ताज़ो इन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो जेको चवणु आहे उहो जॾहिं खां अहल बैत जो जेको पाणी बंदि कयो वियो तॾहिं खां हीउ सिलसिलो जेको आहे 400 साल खां वठी हीउ सिलसिलो जारी आहे ऐं हिते जेको आहे पहिरीं मुहर्रम खां वठी 12 मुहर्रम ताईं जेको आहे सबीलूं जेके आहिनि उहे क़ाइमु रहंदियूं आहिनि। कैमरा टीम सां गॾु फयाज़ अतड़, सिंध टीवी न्यूज़, खोड़ा।